Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. तरबिला डैम तरो वठण लॻो। पाणी ज़ख़ीरो रुगो 5.5 फुट पाणी रहिजी वियो। मथियां पासे खां बि पाणी घटिजण लॻो। मंगला ज़ोन मां पंजंद वटि सिंध ॾांहुं पाणी रुगो 5,915 क्यूसेक छोड़ कयो वियो। सिंधु ज़ोन मां पंजाब पारां एलोकेशन खां वधीक पाणी खणत जारी। सीजे राइट बैंक कैनाल मां एलोकेशन खां 110 सैकड़ो वधीक खणत। तोनसा वटां बि खणत वधाए 9,000 क्यूसेक जी लॻभॻि कई वई। सिंध में पाणीअ जी खोट ख़तरनाक हद ताईं वधी वई। सखर बिराज वटि पाणी खोट वधी 52 सैकड़ो ते पहुची वई। सखर बिराज जो मथां वहकिरो 21,780 क्यूसेक ते वञी पहुतो। हेठां वहकिरो 7,650 क्यूसेक रिकॉर्ड। बिराज जी घुर्ज 29,700 क्यूसेक ऐं कैनाल खे 52 सैकड़ो पाणी फ़राहमी 14,130 क्यूसेक रिकॉर्ड। गुडू बिराज जो मथां वहकिरो 25,960 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटि मथां वहकिरो 5,745 क्यूसेक ते पहुची वियो। ठट्टो, सजावल, बदीन ऐं टंडो मोहम्मद ख़ान ज़िलनि जे वाहन ऐं शाखुनि मां वारी उॾामण लॻी। नवनि कैनालनि ख़िलाफ़ सिंध जी तहरीक ज़ोर वठी वई। कुनरी में सवें माण्हुनि जो 3 किलोमीटर पैदल मार्च। गुलिस्तान बाईपास खां कुनरी शहर जे मुख अमेरिकन चौक ताईं पैदल मार्च करे धरणो हंयो वियो। धरणे में सियासी समाजी अॻवाननि समेत मज़दूर ऐं आबादगार वॾे अंग में शरीक। कैनाल नामंज़ूर जा नारा। सकरन में जसकम जे सॾ ते बि धरणो। धरणे में उस्तादनि ऐं शागिर्दनि समेत सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शरीक। ठरी मीरवा में कैनालनि ख़िलाफ़ एहतजाज। वतन दोस्त जमहूरी पार्टी पारां सिटी गेट खां फाज़िल राव चौक ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। कोट लालू, उॾेरोलाल स्टेशन ऐं दाबेजी में बि कैनालनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा कया विया। वार में अवामी तहरीक तरफ़ां मार्च। ॻोठ गाज़ी ख़ान मरखंड खां मार्च करे फाज़िल राव चौक ते धरणो हंयो वियो। कैनालनि ख़िलाफ़ नारा। अॻवाननि चयो आहे त नवां कैनाल सिंध सुकाइण जी साज़िश आहे। फौरी तौर तकरारी कैनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। बलोचिस्तान जे कच्छी कैनाल मंसूबे ख़िलाफ़ शहदाद कोट में आबादगारनि जो 3 ॾींहं बि धरणो। धरणे सबबि सिंध बलोचिस्तान ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। आबादगार अॻवाननि मोहसिन काज़ी, अब्दुल ख़ालिक खोसो ऐं हसन ब्रोई जो चवणु आहे त बलोचिस्तान जी ॿोॾ ऐं सिमन जो ज़हरीलो पाणी अचण सबबि सिंध जी लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वेंदी। अॻी RBOD इलाइक़े में तबाही मचाए छॾी आहे। कच्छी कैनाल जे नए मंसूबे खे रोकियो वञे। मदे जी वेझो मुबैना मुक़ाबिलो हिकु जवाबदार मारिजी वियो। गाइजा पुलिस मूजिबि ॾुआरियुनि जो टोलो सखर लाड़काणो मेन रोड ते बीठो हो। पुलिस पहुती त मुक़ाबिलो थी पियो। हिकु जवाबदार मारिजी वियो ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी ॾुआरी खे साथी खणी फ़रार थी विया। मारिजी वियल जवाबदार जो लाश अस्पताल मुंतक़िल। सुञाणप सोणो उर्फ़ पप्पू कलोड़ो तौर थी। ऐं ICC चैंपियंस ट्रॉफी जो फाइनल अॼु भारत ऐं न्यूज़ीलैंड विच में खेॾियो वेंदो। ॿिन्ही टीमुनि जा रांदीगर कामयाबी लाइ पुरज़म। न्यूज़ीलैंड जे कप्तान मिचेल सेंटर चयो आहे त भारत खे पंहिंजे समूरनि मैचिस दुबई में खेॾण जो एडवांटेज हासिलु हूंदो। असां सुठी रांदि सां कामयाबी लाइ पुरएतमाद आहियूं।